पढ़ो तो गाल क्या था अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। हज़रत रोज़े वारनि जो हिकिड़ो नक़ुल मलफूज़ा शरीफ़ में ईंदो आहे त पाण फरमाइनि था त हिकिड़ो बादशाह हो, उन बादशाह जे शहर में हिकिड़ी भंगियाणी रहंदी हुई। अब आप भंगी ॾिठा अथव न, पेसे रोज़े वारनि खां हिकिड़े माण्हू पुछो साईं भंगीअ जी कुठी हिलाल या हराम? भंगी जेकॾहिं कुहे उनजी कुठी हिलाल या हराम? पीर साईं फरमायो त अबा भंगी वॾो था पुछो या भंगी नंढो था पुछो? वॾे भंगी जी कुठी था पुछो या नंढे भंगी जी? फ़क़ीरनि चयो क़िबला इहा ॻाल्हि असांखे ख़बर कान्हे, नंढो केरु वॾो केरु? पाण फरमाइनि था त नंढो भंगी त उहा जेको ॻोठ खे ॿुहारी ॾींदो आहे, नालियूं सफ़ा कंदो आहे, गंदगियूं कढंदो आहे, उहा नंढो भंगी। साईं भला वॾो भंगी कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था वॾो भंगी हुआ जंहिं दीन खे छॾे अल्लाह खे रंजायो आहे, दुनिया जे कढ लॻी पियो आहे, अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब खे विसारे वेठो आहे, वॾो भंगी हुआ। हाणे मूंखां फतवा पुछो त नंढे जी हलाल या वॾे जी हलाल? फ़क़ीरनि चयो क़िबला तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे। मुंहिंजा दोस्त, उन शहर में, बादशाह जे शहर में हिकिड़ी भंगियाणी रहंदी। केरु रहंदी अदा? बादशाह सलामत हिकिड़े ॾियारे पंहिंजी सवारीअ ते शहर खां ॿाहिरि निकितो। बादशाह नौजवान आहे, हसीनो जमील आहे। रोज़े वारा फरमाइनि था माई बुहारी पहिरणी, जो माई बुहारी ॾेई बादशाह जी सवारी लंघी आहे। माईअ जी जंहिंमहिल बादशाह ते नज़र पइजी वई त माईअ जा हौसला ख़ता थी विया, बुहारो छॾाए वियो। माई बादशाह जे मथां फिदा थी पई, हिन खां पंहिंजो धंधो विसामजी वियो, अज़ीज़ क़रीब विसरी विया, पंहिंजी दिलि लुटाए बादशाह जे मथां आशिक़ थी रोवण शुरू थी करे ॾे त छा बादशाह छा मां? भंगियाणी वरी बादशाह। हज़रत रोज़े वारा फरमाइनि था त साल गुज़री विया, खाइण छुटो, पीअण छुटो, माईअ जो धंधो छुटो, बादशाह खे जन न का कनि, ख़बर न का चार, हीअ पंहिंजे मुंहं ते रोईंदी। आख़िरकार कंहिं माण्हूअ बादशाह खे वञी ॿुधायो त क़िबला तव्हांजे शहर में फलाणे महले में हिकिड़ी भंगियाणी थी रहे, उहा तव्हांजे लाइ रोई रोई अंधी थी पई आहे, साल गुज़री विया अथसि, अव्हांखे ख़बर बि कान्हे का, पर हूअ मरे थी। बादशाह खे रहम अची वियो, बादशाह जो हिनखे वठी अचोसि। हज़रत रोज़े वारा फरमाइनि था जंहिंमहिल भंगियाणी खे वठी आया त उन बादशाह हुकुम फरमायो, हिनखे वेस वॻा पारायो, हिनखे ॻह ॻठा पारायो, हिनखे रेशमी कपिड़ा पारायो, हिनखे सींगार करायो, हिनखे अतुर अंबीर मखियो, माईअ खे सींगारे करे बादशाह सलाम थो फरमाए, ओ भंगियाणी अॻु में तूं भंगियाणी हुई, हाणे गणती न कर, अॼु खां पोइ तूं राणी आहे। तख़्त ते वेह, मां तोखे तख़्त ते थो विहारियां ऐं तख़्त जी मालिकाणी थो बनायां। हज़रत रोज़े जणी रहमतुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिंमहिल बादशाह हुनखे ॻह ॻठा पाराए, तयारु कराए, राणी बणाए, तख़्त जे मथां विहारियो आहे त बि साॻी माई रोए पई, अखियुनि मां नार वहनि पिया। बादशाह सलामत फरमाइनि था ॾे ख़बर, अॻे त रोनी पी जो मां तोखे कोन मिलियो हुअसि, अॼु वरी मां मिलियो, हाणे त रोई छो थी? ख़बर कहिड़ी आहे? ॻाल्हि थी करे क़िबला साईं, ओ बादशाह सलामत, रोवां इन्ही जे करे थी पई त मां तोॾे लखे नज़रूं खयूं, पर उहा भंगियाणीअ जी भंगियाणी रहिजी वयसि, तो मुंहिंजे मथां हिकु नज़र खई आहे त मूंखे राणी बणाए छॾियो थी। कुर्बान तुंहिंजे निगाह तां वञा, जो मुंहिंजे लखुनि नज़रुनि तोॾे ॾिठुमि पे, पर मुंहिंजे लखनि निगाहनि मूंखे भंगियाणी जो भंगियाणी रखी छॾियो, पर तुंहिंजी रुगो हिकिड़ी निगाह थी वई त मां भंगियाणी मज़ा राणी बणिजी वई आहियां। हज़रत रोज़े वारो फरमावई तो यादि रखजांइ, तुंहिंजूं केतिरियूं बि निगाहूं हुजनि, पर तुंहिंजे मथां कंहिं अल्लाह वारे जी निगाह थी वञे त हिकु निगाह सां तुंहिंजा बेड़ा ई पार थी वञे। आहे या न आहे अबा? जंहिंजे मथां निगाह थिए, जंहिंजे मथां करम थिए, जंहिंजे मथां महिरबानी थिए, पर थींदी निस्बत सां, थींदी ताल्लुक सां, थींदी ताल्लुक जोड़ण सां, प्यार हूंदई, मोहब्बत हूंदई, अक़ीदत हूंदई, इंशा अल्लाह तबारक व तआला तोखे कोन छॾींदा। त मां अर्ज़ पे कयो त उम्मती रसूलुल्लाह जा जेको महबूब जंहिंजे लाइ जहान सिकंदो हुयो, ऐं मुरीद हज़रत रोज़े वारे जा, ऐं हज़रत रोज़े वारे फरमायो आहे त मां पंहिंजे जमात खे उहे 4 तस्बीहूं ज़िक्र जूं ॾसियूं आहिनि। अल्लाह पाक जॾहिं अर्श ठाहियो हो, पीसे रोज़े वारा फरमाइनि था त अर्श खे अल्लाह चयो मलाइकनि खे त खणो, पोइ मलाइक 70,000 हिकिड़ी कुंड खां बीठा, 70,000 ॿी कुंड खां बीठा, 70,000 टीं कुंड खां बीठा, 70,000 चौथी कुंड खां बीठा। रब फरमायो त चइनी कुंडुनि खां वठी मुंहिंजो अर्श मथे खणो, पर
मलाइकनि न खणी सघिया। अल्लाह जो अर्श 70,000 चारई तरफ़ मलाइका न खणी सघिया। बारे इलाहा तुंहिंजो तख़्त असां खां नथो खॼे। रब्बुल आलमीन जल जलालुहु मन ग़ालू जी ज़ात बाबरकात फरमा सभई हथ छॾियो, सभिनी हथ फिटा कया। खुदावंद कुद्दूस हिकिड़े मलाइक खे जिब्रील खे फरमायो तूं जिब्रील हिन कुंड खां वठि, मीकाईल तूं हिन कुंड खां वठि, इसराफील तूं हिन कुंड खां वठि, ऐं प्यारा इज़राइल तूं हिन कुंड खां वठि। अवीं 4 मलाइक खणो। मलाइकनि चयोसीं 70,000 हेॾां 70,000 हेॾां 70,000 चारई तरफ़। उन्हनि न कयो असां चइनि खां किथे खॼंदो। हज़रत रोज़े वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो ओ मलाइको अवीं वाकई 4 आहियो, 70,000 कोन आहियो, पर तव्हां कुंड में हथ विझो। मां रब तव्हांखे वज़ीफ़ो थो ॾसां, उहो पढ़ंदा वञो, अर्श खे खणंदा वञो। ओ फलाणा तूं चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला सगोरा तूं बी कुंड खां वठी चओ इल्लल्लाह, सभई चओ इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह। ओ 3 मलाइक सगोरा तूं 3 कुंड खां वठी चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। ओ 4था मलाइक तूं 4थी कुंड खां वठी चओ हू हू। अल्लाह पाक जे चइनी मलाइकनि खे ये 4 ज़िक्र जूं तस्बीहूं ॾसी वियूं। हज़रत रोज़े वारा फरमाइनि था मलाइकनि कुंडुनि खां वठी करे ये 4 ज़िक्र जूं तस्बीहूं कयूं त अर्श ख़ुदा जो पंहिंजी जाइ ते वञी बीठो। रोज़े वारो फरमाए थो मुंहिंजा मुरीदो मां तव्हांखे निंढण को कोन छॾियो आहे, मां तव्हांखे अहिड़ो ज़िक्र ॾसियो थो वञा जो अर्श जेॾी मुसीबत किरी पएव 4 तस्बीहूं ज़िक्र जूं करे दुआ घुरो तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। अफ़सोस आहे जो असां अहिड़ो प्यारो ज़िक्र छॾे ॾिनो, असां जमात इहो सुहिणो तरीक़ो फिटो करे छॾियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अगरि इहो तरीक़ो अॼु बि कमाए त बेड़ा ई पार आहे या न आहे? अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ख़ुदा जो क़ुरान थो चवे त ख़ुदा जे ज़िक्र सां क़ल्ब खे सुकून मिलंदो आहे, माल सां न, दुनिया सां न, ॾोकड़ सां न। दुनिया ताईं महदूद आहे, इहा दुनिया अखियुनि जो सींगार आहे, हिन दुनिया जे वास्ते आहे। पर सुकूने क़ल्ब खपई त ख़ुदा जो ज़िक्र कर, सुकूने क़ल्ब खपई त ख़ुदा खे यादि कर, दिलि जो इलाज खपई त ख़ुदा खे यादि कर, आख़िरत संवारणी थी त ख़ुदा खे यादि कर, ख़ुदा जे हबीब जी दामन झल। यकीनन जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे यादि कंदे राज़ी कंदे त ख़ुदा बि राज़ी, ख़ुदा जो रसूल बि राज़ी, त मुर्शिद बि राज़ी। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां।